नाज़िन मेहर मां अवां सां अहम ख़बर शेयर कर रही आहियूं। अदालत टैक्सी ड्राइवर जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल सेशन जज सुहेल परवेज़ कुरैशी जी अदालत ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई। जवाबदार तालिब बुगियो, ज़ुल्फ़कार बुगियो ऐं रोशन बुगियो खे उम्र कैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। जवाबदार ख़ालिद बुगियो खे 10 साल कैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार खे जेल हवाले कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मेहर मां अवां सां शेयर कयूं पिया। अदालत टैक्सी ड्राइवर जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल सेशन जज सुहेल परवेज़ कुरैशी जी अदालत ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई। जवाबदार तालिब बुगियो, ज़ुल्फ़कार बुगियो ऐं रोशन बुगियो खे उम्र कैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत टैक्सी ड्राइवर जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल सेशन जज सुहेल परवेज़ कुरैशी जी अदालत ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई। जवाबदार तालिब बुगियो, ज़ुल्फ़कार बुगियो ऐं रोशन बुगियो खे उम्र कैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार ख़ालिद बुगियो खे 10 साल कैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मेहर मां अवां सां शेयर कयूं पिया। अदालत टैक्सी ड्राइवर जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल सेशन जज सुहेल परवेज़ कुरैशी जी अदालत ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई। जवाबदार तालिब बुगियो, ज़ुल्फ़कार बुगियो ऐं रोशन बुगियो खे उम्र कैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार ख़ालिद बुगियो खे 10 साल कैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार खे जेल हवाले कयो वियो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। मेहर मां अदालत टैक्सी ड्राइवर जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे।